जे करे मुझे मुसलमानी के हाली तवा ढक्यो यहूदन के घुराए मुझे बारे में गैर जानबदार थी पुछोन पोता के बुधान था पोता के खबर पौंदी। खुदा ताला जे हबीब करीम यहूदी घुराया मुस्तफा जी खिदमत में आया। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम एक घर में अंदर वेही रहो पासे ते थी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात यहूदन के फरमायो मां तवा में एकड़ो शख्स बुधो आ जो नालो अब्दुल्लाह बिन सलाम हो किया चवन लगा हुआ आलमना व इब्नु आलमना चवन लगा खुदा बचाईंदुसि इहे वरी कीअं कहरो कंदो खुदा बचाईंदुसि वारे दीन खां समझो ॻाल्हि आहे न यहूदी आहे न सही से खुदा बचाईंदुसि इहे वरी कीअं हूंदो बस हुन जरिए लफ्ज़ चया। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम बाहर निकतो हुनजे साम्हूं भी तो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सबै जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे आॾो उन यहूदन जे साम्हूं भी एतराफ़ कयई। उहे साॻा माण्हू चवण लॻा ऐं अल्लाह जा प्यारा नबी हे असां में जाहिल आहे जाहिल जो पुटु आहे बदतरीन माण्हू बदतरीन माण्हूअ जो पुटु आहे। हबीब फरमायो अगारो त चयो पे त आलिम आहे आलिम जो पुटु आहे भलो आहे भले जो पुटु आहे थॾे ते फिरी वियो जे क़िबला परवाह न कर असां देवबंद मां पढ़ी आया आहियूं इहो इशारो मां थो रहां पंहिंजी तरफ़ां इहो हदीस में लिखियल कोन्हे मतां को सुभाणे ॾेखार किथे लिखियल आहे इहो मां पंहिंजे तरफ़ खां हाशो थो हणांसि। ओ मुंहिंजा दोस्त इहे साॻियो गुरो अथव हिकिड़े पेर ते बीहंदा त हिकिड़ी ॻाल्हि कंदा जे ॿिए पेर ते बीहंदा त ॿी ॻाल्हि पिया कंदा थॾे ते फिरी वेंदा कमल हेॾो जी ॻाल्हि त कमल हेॾो जी ॻाल्हि दुआ कर छॾ ख़ुदा ताला यहूदन खां बचाए। इहो यहूदन जो सिलसिलो हले न पियो मुंहिंजा दोस्त ये यहूदी ईंदा रहंदा क़यामत हलंदा रहंदा। मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं यहूदन जी निशानी ॿुधायूं त साॻियूं हिन में लभंदियूं युमिनून बिबादिल किताब व यकफुरून बिबाद बाज़ आयतुनि खे मञींदा हा बाज़ खे कोन मञींदा हा हिकिड़नि जे मथां ईमान आणींदा हा हिकिड़नि जो इनकार कंदा हा हे बि साॻा आहिनि मुंहिंजा दोस्त कुझु ॻाल्हियूं मञींदा कुझु कोन मञींदा। मां अर्ज़ु पियो कयो त सैयदना फारूक आज़म जो जनाज़ो तयार आहे ॻाल्हि विसरी न वञेव जनाज़ो तयार आहे जनाज़ो साहबन पढ़ियो हजरत अब्दुल्लाह बिन सलाम मौजूद कोन्हे इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो असहाबन सलाम फेरियो जनाज़ो पढ़ी सलाम फेरियो मथां सैयदना अब्दुल्लाह बिन सलाम पहुची विया उठ ते सवार हा ॾाची ते सवार हा पाण जीअं जो तकड़ा तकड़ा आया ॿाहिरि ख़बर पिन त अमीरुल मोमिनीन शहीद थी वियो आहे विसाल करे वियो आहे ऐं मां जनाज़े में शरीक थियां घणो ई ॾाची खे डोड़ाई पर इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो पहुतो ई कोन असहाबन जनाज़ो पढ़ी जमल जनाज़ो पढ़ी फारिग थिया सलाम वरायो हजरत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु साम्हूं जमल आयो आहे सहाबा कराम अञा सफ़ुन में बीठा हा सलाम वराए बस कई अथनि हजरत अब्दुल्लाह बिन सलाम फरमाइनि था इन सबक़तुमूनी फिस्सलात फला तस्बिकूनी बिद्दुआ ऐं मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद करीम जा सहाबियो ऐं अल्लाह जे हबीब जा ग़ुलामो जेकॾहिं तव्हां अमीरुल मोमिनीन जी नमाज़ जनाज़े जी माखो अॻु में पढ़ी आहे त को हर्ज कोन्हे मुंहिंजी क़िस्मत मां पहुची कोन सघुसि पर तर्स जो तकड़ न कजो नमाज़ त पढ़ी हो पर जनाज़े खां पोइ दुआ में तकड़ न कजो मूंखे अचण जो त मां बि तव्हां सां गॾिजी दुआ घुरां। छा फरमायई जेकॾहिं तव्हां जनाज़े जी नमाज़ पढ़ी छॾी आहे त ख़ैर थी वियो कमु पर हाणे मां कोन होसि तंहिंजे करे जनाज़ो थी वियो पर हाणे अञा तव्हां दुआ न घुरी आहे तंहिंजे करे हाणे महिरबानी कयो एतिरो तरसो त मां उठ थो लहां उठ खे वेहारियां उठ खे ॿधां हथी को कयां अवां वटि अचां पोइ तव्हां दुआ घुरो इन दुआ में त भला मां बि शरीक थियां। अबा जनाज़ो कंहिंजो आहे चओ सहाबीअ जो ॾाढे जनाज़ो कंहिंजो आहे पढ़ण वारा केरु हा
अक्सरियत सहाबा किराम जिया या वरी ताबईहा मुंहिंजा दोस्त अक्सर सहाबन मां जलीलुल कदर सहाबी हजरत उस्मान ज़ुन्नूरैन भी मौजूद आ, शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात भी मौजूद आ, ॿिया मशहूर सहाबा किराम मौजूद हल हबीब पाक इस्लाम जो सहाबी पाण अब्दुल्लाह बिन सलाम भी उम्मत जो वॾो आलिम सहाबी आ। उहो मुंहिंजा प्यारा दोस्त चवे थो तरसो तरसो मां तव्हां सां दुआ में अची शरीक थियां। कंहिं बि सहाबी ईअं कोन चयो त जनाज़ो दुआ है असां पढ़ी छॾीसे हाणे वरी छाजी दुआ तूं वरी नई बिदअत कढी आ, छो दुआ घुरो नबी करीम घुरी कान्हे का, असां बि कोन घुरंदासीं। पर कंहिं बि सहाबी कोन चयो न कहे एतराज कयो, बल्कि हजरत अब्दुल्लाह बिन सलाम जो सभिनी इंतजार कयो आ। पाण उठ था लथा हन, उठ के बधो थन, उन खां पोइ हली आया हन कचहरी में शामिल थिया, जनाज़े जे मथां अची बीठा। पाण फरमो हाणे दुआ घुरो, महबूब जे गुलाम हथड़ा खणी हजरत अमीरुल मोमिनीन जे जनाज़े जे लाइ दुआ घुरी आ। ख़ुदा जे वास्ते लाड़काणे जा मुसलमानो, मां तव्हां खां पुछां थो सच ॿुधायो त मुस्तफ़ा जे गुलामन सुन्नत जे ख़िलाफ़ को कमु कयो हूंदो? ॾाढे त चओ, हथ मथे खणी ॿुधायो त मां सम्झा सही। जज़ाकल्लाह। महबूब जे गुलामन जो को कमु कयो आहे सो सभु मुस्तफ़ा जे सुन्नत मुताबिक़ आहे। ऐं ख़ुदि सहाबा ख़ुसूसन खुलफ़ाए राशिदीन जो तरीक़ो भी महबूब जी सुन्नत आहे। पाण फरमाए था अलैकुम सुन्नती व सुन्नतुल खुलफ़ाइर राशिदीनल महदीयीन। खुदा जे हबीब करीम फरमायो आहे अवां जे मथां मुंहिंजी सुन्नत त लाज़िम आहे, पर मुंहिंजे चइनी यारनि सगोरनि खुलफ़ाए राशिदीन जो तरीक़ो भी मुंहिंजे तरीक़े वांगुरु लाज़िम अथव। जे मुंहिंजी सुन्नत ते अमल करणु तव्हांखे ज़रूरी आहे, इहे मुंहिंजनि प्यारनि सहाबनि जे सुन्नत ते तव्हांखे अमल करणु ज़रूरी आहे। सहाबा किराम जेकॾहिं मुंहिंजा दोस्त सुन्नत दुआ घुरी आहे त यकीनन हबीब करीम जे ज़ात बाबरकात खां दुआ सिखिया हा, महबूब खां ॾिठो हूं, महबूब जी कचहरी में कई जनाज़ा पढ़िया हूं, हबीब घुरंदो हो सहाबा बि घुरियो, पर जेकॾहिं महबूब न घुरे हा त सहाबा कतई कोन घुरंदा। अबा घुरनि हा, पर हे तव्हांखे चवंदा त बड़े क्यास कयो अथव, अकुल हलायो अथव त नबी करीम घुरंदा हूंदा तॾहिं सहाबन घुरी। हदीस में महबूब तो कोन चयो आहे, मां तोखे ॿुधायां। मिशकात शरीफ खोले निहार, पाण करीम सीज़ात बाबरकात फरमाइनि था इज़ा सल्लैतुम अलल मय्यित फअख़लिसू लहु दुआ। जॾहिं जो तव्हां जनाज़े जी निमाज़ पढ़ो, सल्लैतुम माज़ी जो सीगो आहे, अवां निमाज़ पढ़ी चुको वादा थी विया हो, फ़अख़लिसू में फे ताक़ीब जी आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जनाज़े जी निमाज़ पढ़ी अथव, उन खां बाद में अख़लिसू लहु दुआ, उन जनाज़े जे लाइ ख़ालिस दुआ घुरो। जनाज़े जे लाइ हिकिड़े मौलवी मूंखे चयोसी हा इहा हदीस त आहे, सही बि आहे, पर इन जो मतिलबु आहे त जेका न जनाज़े में अंतर दुआ घुरबी आहे न, उन जे लाइ नबी सही फरमायो त ख़ालिस दुआ घुरो। मुंहिंजो ठही त ॻाल्हि कान, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे अल्फाज़नि मुबारकनि ते दुआ जे लफ़्ज़नि ते गौर कर, फ़अख़लिसू लहू, ख़ालिस उन जनाज़े जे लाइ। जेकॾहिं तूं थो चवीं त जनाज़े में जेका दुआ पढ़बी आहे ख़ालिस जनाज़े लाइ त कान्हे। अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना इला आखिरी। इहा दुआ है न सेवा, बेशक ॼण ॾाव अचे थी सभिनी खे। अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना, मुंहिंजा मौला जेके असां में ज़िंदान तन खे माफ़ कर। जनाज़ो ज़िंदा जो पढ़ंदो आहे, वफ़ात वारे जो। ॾाढे ॻाल्हायो था, ॾाढे ॻाल्हायो, क़ुरान में न अथव वफ़ात वारे जो न सही, पोइ पंहिंजे लाइ छो था घुरो अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना। मुर्ज़ा जेकॾहिं ख़ालिस दुआ मैयत जे लाइ त पोइ पंहिंजे लाइ छो थो घुरी पियो? ख़ालिस रुगो मैयत लाइ घुरो न, पंहिंजे लाइ छो थो घुरी? मग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना, हे त मय्यत बश्क पर जेके असांजा आबा ॾाॾा मरिया तन खे बि बख़्श। व शाहिदना व गाइबना, मौला जेके हिते बीठा आहिनि तन खे त माफ़ कर, पर जेके लाड़काणे डोकरी हुट पिया तन खे बि माफ़ कर, हिते न आहिनि तन खे बि माफ़ कर। व सगीरना व कबीरना, असां में जेके बालिग़ पोढ़ा पका तन खे त माफ़ कर, पर नंढड़ा नंढड़ा सगीर असांजा तन खे बि माफ़ कर।
या खालिस त कान थी मैयत जे लाइ, हे त सॼे राज लाइ थी वई, सभिनि लाइ थी वई। पोइ महबूब जे हदीस पाक जो मफ़हूम कहिड़ो आहे त फ़ाख़लिसू लहू दुआ, उन मैयत जे लाइ ख़ालिस दुआ, यार अहिड़ी दुआ हुजे जंहिंमें सिर्फ़ उहा मैयत हुजे। उहा कहिड़ी आहे? चुप खणी कई मुचो, उहा दुआ आहे जेका सलाम हणाइण खां पोइ घुरबी आहे। या अल्लाह ही तुंहिंजो बानो थी जनाज़े जी निमाज़ सुन्नत मुताबिक़ असां पढ़ी आहे। महबूब फरमा हाणे ख़ालिस लाइ दुआ घुरो, मौला तोॾे अचई थो तोखे पारत थी, मौला हिनखे क़ब्र जे अज़ाब खां बचाए जा, मौला हिनखे महबूब मुस्तफ़ा जी क़ब्र में सुञाणप नसीब फरमाए जा, हुज़ूर जी शफ़ाअत नसीब फरमाए जा। या अल्लाह हिन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ कजा। ख़ालिस इहा दुआ आहे जेका मैयत लाइ घुरबी आहे। अरे हदीस पाक में ई मुंहिंजे महबूब पाक जनाज़े खां पोइ दुआ जो हुकुम फरमायो। बाक़ी जेके हे पढ़ंदा कोन, ईंदुनि कोन, पोइ मुंहिंजा दोस्त चएसि असां क़ाबिल ऐं मुहदिस अचे कीअं? चई काफ़ वा पेशो चू, अॻे ॿुधायो हो न साईं, विसरी विया यादि आहे? काफ़ वा पेशो चू, लाम पेशो बो, मुला खैरो। सम्झो था न साईं? हिकिड़ो मुला नालो खैरो, चे पढ़ियल आहे, चे हा। नालो छा थी चे? मुला खैरो। चे नालो हिजे कर, चे काफ़ वाव पेशो चू। साईं काफ़ वाव पेशो छा थे? कू थे। हो छा पे चवे? चू। काफ़ वाव पेशो चू, लाम पेशो बो, मुला खैरो। तव्हांजे लाड़काणे वारा जेके तव्हां बि न अथव, काफ़ वाव पेशो चू, लाम पेशो बो, मुला खैरो। शेखुल हदीस, बेटा तोखे हदीस जे हे जी बि ख़बर कान्हे का, तू शेखुल हदीस किथां थियो आहे? मां दावा सां थो चवां, फ़ख्रु नाहे, फ़ख्रु नाहे। मुंहिंजे आॾो रुगो बुखारी शरीफ़ जी हिकिड़ी हदीस जी इबारत पढ़े त 5 रुपया इनाम ॾियां। 5 रुपया लहे, एतिरा थो न सही जागे, वधीक लहे त ॾियां सा। बुखारी शरीफ़ जी हिकिड़ी हदीस जी रुगो इबारत सही पढ़ी ॿुधाए, मां तोखे सुञाणा थो घणो। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इन दुआ खे सारायो आहे। मालूम थियो त जेकॾहिं ज़िंदा माण्हू पंहिंजे मुर्दा भाउ जे लाइ दुआ घुरे, उहा दुआ हुनखे फ़ाइदो बि ॾींदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन दुआ जे घुरण जो हुकुम बि फरमायो आहे। जेको दुनिया छॾे वेंदो आहे हुनखे दुआ कहिड़ो फ़ाइदो ॾींदी आहे। दुरूद पढ़ंदो हल, मुस्तफ़ा जो फरमान ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। प्यारा दोस्तों, मुसलमान भाइरो, मुंहिंजे प्यारे हबीब तां कुर्बान वञा। मुझे हबीब फरमायो आहे, उम्मती उम्मती मरहूमा। हाय हाय, खुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइन था, मुंहिंजी उम्मत बख्शला, मुंहिंजी उम्मत बख्शला। सहाबा कराम ख़ुशि था, महबूब जे साहबनि जे अखियुनि में ॻोढ़ा ख़ुशीअ खां अची विया। पाण करीमन फरमाया, ॿुधो मुझे उम्मत सां अल्लाह पाक जो ख़ुसूसी एहसान आहे, इज़ा दुफ़िनू फिल कुबूर फबिल इस्यान। मुझे उम्मत जा गुनहगार जंहिं वक़्त में क़ब्रुनि में वञनि था पिया, या क़ब्रुनि में वेंदा आहिनि, या क़यामत ताईं क़ब्रुनि में वेंदा, त पाण सां क़ब्रुनि में गुनाह खयो वेंदा। छा खयो वेंदा? निमाज़ कान पढ़ी हूंदई, ज़िनाऊं कयूं हूंदई, कूड़ ॻाल्हाया हूंदई, कई हिन खां ॾोह जा कम थी पिया हूंदा। ख़ुदा जो प्यारो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहे मुंहिंजा उम्मती क़ब्रुनि में वेंदा त गुनाह कयो वेंदा, पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं क़ब्रुनि मां उथारिया वेंदा त उन ते गुनाह हूंदो ई कोन को, उन्हनि ते गुनाह। सहाबा किराम हैरत में अर्ज़ था कनि, या हबीब अल्लाह, अव्हां खां ई असां ॿुधो आहे त इंसान दुनिया में अमल कंदो आहे, हीउ दुनिया दारुल अमल आहे। पोइ जंहिं वक़्त में अमल करे करे अमल पूरा थी विया, दुनिया मां छॾे आलम बरज़ख में वियो, क़ब्र में वियो, त हाणे क़ब्र में हुन जे अमलनि जो सिलसिलो ख़त्म थी वेंदो आहे। न क़ब्र में नमाज़ पढ़े, न रोज़ो रखे, न हज करे, न ज़कात ॾे, इबादत जो सिलसिलो मुनक़तियो थियो वेंदो आहे। जेकॾहिं भला को नेक बानो अल्लाह पाक जी इबादत करे बि, पर हुन जो सवाब नाम अमाल में लिखियो कोन वेंदो। ऐं ख़ुदा जा प्यारा हबीब, गुनहगार क़ब्र में वियो त गुनाह खयो वियो, पर जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदो, अव्हां था फरमायो त गुनाह हूंदुसि कोन। छाजे करे? कहिड़ी इबादत कंदो, कहिड़ो अमल कंदो? ख़ुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था,
बिइस्तिग़फ़ार औलादिहिम व अहबाबिहिम। हुननि जी औलाद, हुननि जा दोस्त, हुननि जा माइट, हुननि जा शागिर्द, हुननि जा मुतवस्सिलीन, हुननि जा मुरीदीन हुननि जे वफ़ात खां पोइ हुननि जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा हुआ, वफ़ात खां पोइ दुआऊं घुरंदा हुआ। मां रब करीम उन जेरनि जे दुआ जे करे मुर्दन जा गुनाह माफ़ फरमाए छॾिया। इहो मुंहिंजे महबूब सही फरमायो त मुंहिंजे उम्मत सां ख़ुसूसी एहसान आहे जो मुंहिंजा उम्मती गुनाह खणी वेंदा पर उथंदा त गुनाह हूंदुनि ई कोन को। हाणे हिकिड़ो मसइलो ॿुधायांव त दुआ केरु घुरंदो आहे? सुन्नी। ॾाढे ॻाल्हाए वरी बि चइजां, सुन्नी घुरंदो आहे, वहाबी कोन घुरंदा आहिनि, शिया बि कोन घुरंदा आहिनि। हुनजो तरीक़ो दुआ जो ॿियो हथ खणबा न। दुआ जो मतिलबु छा आहे? हिकिड़ा झोली झलींदा आहिनि, माला ॾे, हिकिड़ा हथ खणंदा आहिनि। दुआ जे आदाब में हथ खणणु, हालांकि दुआ सिर्फ़ु लफ़्ज़ हूंदा, हर दिलि सां को चवे त दुआ आहे, पर दुआ जे आदाब में हथ खणणु, मुंहं ते घुमाइणु, सभु दुआ जा आदाब आहिनि। त अहले सुन्नत जमा जो तरीक़ो कहिड़ो? त या अल्लाह ॾे, मुंहिंजा करीम ॾे, हथ फैलाइबा आहिनि सखीअ जे दरवाज़े जे आॾो। रब करीम जेका न अता ॾींदो आहे पोइ मुंहं ते घुमाइबी आहे, माना छा? जेको तोहफ़ो मिले सो चुमी अखियुनि ते रखिबो आहे। उनखे छा कबो आहे साईं? ॾाढे ॻाल्हि छा कबो आहे? तोहफ़ो मिलंदो आहे न सॼण खां, उनखे छा कबो आहे? चुमबो आहे, अखियुनि ते रखिबो आहे। हे जेको न हथ घुमाईंदो आहे मुंहं मुबारक ते, इन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह साईं तुंहिंजी झोली भरींदो आहे, तुंहिंजा हथड़ा ख़ाली कोन छॾींदो आहे, तोखे मिलंदो आहे, पोइ तूं छा कंदो आहे? हथनि खे अखियुनि ते बि रखंदो आहे, चपनि ते बि रखंदो आहे, दुआ घुरंदो आहे। हो न साईं? शिया दुआ घुरंदा, घुरी 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 पोइ रुॻो हीअं खणी मिले न कुझु बि कोन ठहियो नथो हुजे, पोइ ॾिसी रहंदासीं तोखे असां। हा न साईं? कुझु कोन मिले, घुरी 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 जो थका, कुझु न मिले, पोइ हिकिड़ो त छॾे ठहियो नथो, ॾिसी रहंदासीं तोखे। ऐं वहाबी त मुर्गी घुरणी कोन को। अहले सुन्नत जमात खे ख़ुदा ताला नेमत नसीब फरमाई आहे, पंहिंजे मैयतनि जे लाइ, पंहिंजे बुज़ुर्गनि जे लाइ, पंहिंजे उस्तादनि जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे पीउ माउ जे लाइ, बुज़ुर्गनि लाइ दुआ घुरंदा आहियूं। इंशा अल्लाह अज़ीज़ असांजो अक़ीदो आहे दुआ सीधा घुरूं पिया। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे महबूब जे फरमान मुताबिक़ ख़ुदा दुआ फरमाईंदो बेड़ा ई पार। हाणे मुंहिंजा दोस्त अहले सुन्नत जे वफ़ात याफ़्ता बुज़ुर्गनि खे दुआ में फ़ाइदो थियो या न? महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे फरमान मुताबिक़ तो उनजा गुनाह माफ़ थी विया। पर मुंहिंजा प्यारा दोस्त गुनाह त माफ़ थींदा मूं जहिड़े गुनहगार जा, गुनाह माफ़ थींदा बेनमाज़ीअ जा, गुनाह माफ़ थींदा बदकार पुछड़े जा। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद सालेह रहमतुल्लाह अलैह जहिड़े मुत्तकी परहेज़गार सालेह आलिम जंहिंजी सारी ज़िंदगी ख़ुदा जे इबादत में गुज़री, उनखे त गुनाह हुआ कोन, उनजो छा माफ़ थींदो? या गौसे पाक पीरान पीर जे लाइ दुआ घुरूं, या मुर्शिदनि जे लाइ दुआ घुरूं, उनजी त गुनाह ख़ता हुई कान का, सारी ज़िंदगी इबादत में गुज़री, उन्हनि खे असांजी दुआ कहिड़ो फ़ाइदो ॾींदी? उनजे लाइ बि तोखे सोणे हबीब जी हदीस ॿुधायां, ॿुधायां मुस्तफ़ा जो फरमान, मुंहिंजे प्यारे आका जो कौल मुबारक ॿुधायो न बा। मुंहिंजे महबूब करीम फरमायो त जन्नत में 100 दर्जा आहिनि। घणा साईं? हितां खां वठी करे आसमान ताईं 500 साल जो मुफ़ासिलो आहे। हबीबन करीम ने फरमाया त जेके 100 दर्जा आहिनि जन्नत वारा, उन 100 दर्जनि में बि हिकु दर्जे खां ॿिए दर्जे ताईं 500 साल जो मुफ़ासिलो आहे। वरी ॿियो दर्जो शुरू थियो, टियों चौथों पंजो, अहिड़ा 100 तबक़ा आहिनि जन्नत में। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजनि बाननि खे अमाल जे हिसाब सां, नेकिन जे हिसाब सां जन्नत क़ब्र में ई अता फरमाईंदो आहे। क़ब्रुल मुमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग हूंदो आहे। इन जे करे असां चवंदा आहियूं औलिया अल्लाह जे मज़ार खे रोज़ो शरीफ़। छा चवंदा आहियूं? रोज़ो। छाजे करे? जो अल्लाह जे वलीअ जी क़ब्र न आहे, जन्नत जो बाग़ीचो आहे। रौदतुम मिन रियादिल जन्नह हबीब जे फरमान मुताबिक़ आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं बि जहिड़ा अमल कया हूंदा वफ़ात खां पोइ हुनखे जन्नत में उहो ई मक़ाम मिलंदो। कंहिंखे पहिरों तबको, कंहिंखे ॿियो तबको, कंहिंखे टियों तबको, कंहिंखे चौथों तबको, कंहिंखे पंजो तबको। अहिड़े तरीक़े सां जंहिंजो जेको मक़ाम मर्तबो हूंदो, जंहिंजे लाइक़ हूंदो उनखे उहो ई मक़ाम मिलंदो। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था हिकिड़े बाने खे अल्लाह पाक जे तरफ़ खां जन्नत में हिकिड़ो तबको मिलंदो, मिसाल पंजो तबको मिलंदो, हक़दार पंजे जो हो, पर चंद ॾींहंनि खां पोइ वेठे वेठे हुनजो प्रोमोशन थी वियो।
वेठे वेठे हुन जी तरक्की थी वई। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो इनखे 5 दर्जे मां 10 दर्जे ते मोकिलियोसि, या 10 दर्जे मां 20 दर्जे ते मोकिलियोसि, 20 मां हिनखे 25 दर्जे ते मोकिलियो। उन बाने खे जॾहिं उन मक़ाम ते पहुचायो वेंदो, अल्लाह जे दरबार में बानो अर्ज़ कंदो, या इलाहुल आलमीन, मुंहिंजे अमलनि जे एवज़ में जंहिंजो मां हक़दार हुअसि उहो त दर्जो मूंखे तो अता फरमायो। हे वेठे वेठे मुंहिंजी तरक़ी छो थी? मुझे नमाजुनि जे सदके मूंखे मिलियो, हज जे, इबादतुनि जे, ज़कात जे, ख़ैरात जे, क़ुरान पढ़ाइण जे, तबलीग जे सिलसिले में जेके बि मुंहिंजा नेकी जा कम हा उहो दर्जो मूंखे मिली वियो, पर वेठे वेठे छो मिली वियो? अल्लाह ताला फरमाईंदो, बे इस्तिग़फ़ार वलदक, तुंहिंजे नेक बच्चे तुंहिंजे लाइ दुआ पे घुरी, उन जी दुआ क़बूल करे उन जे एवज़ में गुनाह हुजनि हा त बख़्शाए हा, पर तूं त अॻे ई पाक है, साफ़ है, जन्नती है। हाणे तोखे गुनाह आहिनि के न के, पर दुआ जे सदके तो जा दरजात बुलंद थो कयां। दुआ सां गुनहगार जा गुनाह बख़्शबा, अल्लाह जे सालिह बाणे जा दुआ सां दरजात बुलंद थींदा। सम्झ में ॻाल्हि आई बात? गुनहगार जा चओ गुनहगार जा गुनाह बख़्शबा ऐं अल्लाह जे सालिह बाणे जा दरजात बुलंद थींदा। हाणे सच ॿुधाए त ॿिन्ही तरफ़े नुक़सान या फ़ाइदो? ॾाढे चओ पोइ छो था झलनि पिया? जनाज़े खां पोइ दुआ न घुरो। अरे होॾो चवंदा हो त कंहिंखां न घुरो, अल्लाह खां घुरो। अब जनाज़े खां जेका जनाज़े खां बाद दुआ घुरंदा हो, उन में उन मैयत जे लाइ मग़फ़िरत कंहिंखां घुरंदा हो? उदऊनी अस्तजिब लकुम, क़ुरान पाक फरमाईंदो आहे मूंखे सॾियो, मूंखां घुरो त मां क़बूल कयां। करीब उजीब दावत दाए इज़ा दान, अल्लाह ताला जो पाक कलाम तो फरमाए मां वेठो आहियां, दुआ घुरंदड़ जी दुआ खे क़बूल कंदो आहियां, ऐं जॾहिं बि दुआ जे लाइ मूंखे अर्ज़ कंदो आहे त मां हुन जी दुआ खे मक़बूल कंदो आहियां। अरे तूं नंढड़ो किताब गुलिस्तान जो पढ़ी आहे त बि सम्झ में अची वञई हा। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैह अरबी हदीस खे फारसी ज़बान में गुलिस्तान जहिड़े मामूली इब्तिदाई किताब में लिखियो आहे त बानो गुनाहगार अल्लाह जे दरगाह में जॾहिं हथड़ा खणी अर्ज़ कंदो आहे, हुन जे गुनाहनि जे करे अल्लाह पाक हुन जी दुआ खे रद्द कंदो आहे। बानो वरी ना उमेद कोन थींदो आहे, वरी ॿीहर हथ खणंदो आहे, वरी बि ख़ुदा हुनखे रद्द कंदो आहे, पर बानो ना उमेद कोन थींदो आहे। टियों दफ़ो रब जे दरबार में हथ खणंदो आहे, ऐं मुंहिंजा मौला तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो दर कोन्हे, कहॾे वञा, माफ़ कर। अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे, शहदू या मलाइकती, ऐं मुंहिंजा मलाइको शाहिद हुजो, हिन बाने खां मूंखे हया थो अचे, बार बार मोटायां सो, पर मुंहिंजो दर को नथो छॾे। पोइ जेको मुंहिंजो दर नथो छॾे, मां तव्हांखे गवाह थो बणायां, मां हिनखे बख़्शे छॾियो। तोखे वॾनि किताबनि जे हवाले जी तोखे ख़बर ई कान्हे, नंढा किताब पढ़ी आहे त बि तोखे ख़बर पई आहे दुआ दुआ आहे साईं। असांजे सिंधी में त चवंदा दुआ सुआ, छा चवंदा साईं? दुआ सदाई सुआ। जे सुआ मेहनत जे दर ते ॿधी बीठी हुजे, खीर मखण सदाई ॾुकार ख़तम थी वञनि, सदाई वात सणबो हुजेसि, मां अल्लाह जे दरबार खे में हाज़िर आहियां, अर्ज़ थो कयां ऐं सच थो चवां, जंहिंखे न दुआ लॻी तव्हांजा बेड़ा ई पार। आलिम हुजे, फाज़िल हुजे, कारी हुजे, मुहक़िक़ हुजे, दौलतमंद हुजे, पर पिटियल आहे त साईं न ईंदो। हा साईं, कॾहिं साईं न ईंदो। अल्लाह वारनि जी दुआ थी वञे, मुर्शिदनि जी दुआ थी वञे, उस्तादनि जी दुआ थी वञे, अबे अम्मा जी दुआ थी वञे, मुंहिंजा तो कुझु बि न हुजे, दुआ हुनखे आसमान ते पहुचाए छॾे। हिनखे दुआ त लॻी कान्हे न साईं, न को लाइक़ न का लॻी अथनि, रोह रल्ला मथे खल्ला, बिस्तरो कुल्हे ते हण हणा भॼ भॼा लॻी पई, दर दर हल हला। और मुझा प्यारा दोस्त अजीज, खुदा ताला जी ज़ात बाबरकात हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते अचनि कोन, इज़ा क़ील लहुम तआलौ यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह लव्वौ रुऊसहुम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, इन ख़बीसनि जी निशानी छा अथव? जॾहिं खे चयो वेंदो आहे अचो अचो हलो नबी पाक जे दरवाज़े ते, हबीब पाक जी दरबार में हली अर्ज़ु कयो त असांजी सिफ़ारिश करे, ख़ुदा जो हबीब असांखे माफ़ी वठी ॾे। महबूब जो नालो ॿुधंदा आहिनि त बूथ फिरी वेंदा अथनि। लव्वौ रुऊसहुम, क़ुरान थो चवे, ईअं खणी बूथ फेराईंदा। मुंहिंजा प्यारा दोस्त सच ॿुधाए, इहा निशानी इन जमात में आहे या न आहे? ॻाल्हाईंदा हलो अबा, बाबा ॾे हिनखे, भला मूंखे ॾिनी फर्ज़ आहे जागो। भलो भलनि जी जमात वारो कहिड़ो सुहिणो, ज़िद बरोचनि खां बि चाढ़े छॾी। बरोचा
सदको वञा। हाय हाय अबा जे चओ त खणी बस कयां। ॾिस मां त जंहिं लाइन सां हलां पियो नथी वणे न या पोइ वणे हा त पोइ चिठियूं छो ॾियो हा। हा साईं जवाब ॾिबा पर मां पंहिंजी ॻाल्हि त पूरी कयां न साईं। विच ते जवाब ॾियां माना हे ॻाल्हि छॾियां न। ईअं त न कयो वरी सियाणा थियो। छाजो टोका कंदा असां जवाब ॾियूं था घणाई पर हिनखे नक आहे कोन। हे पटकियूं ऐं किताब छॾे विया आहिनि मुंहिंजा तो 13 साल खणी कोन था वञनि पिया। जवाब कहिड़ा ॾियो हुननि खे। हिकिड़े मुनाज़रे में भॻा हुजनि त खणी चऊं जिथे ॾिस तिथे भॻा बीठा आहिनि। हिकिड़ो वाणियो पे आयो गॾा ते चढ़ियो तो कुदरत मुझे खुदा जी का गप ही का जमीन ही का करराठी गॾो गची तो मथां बोरी बोरी ही का हुआ गॾा तो लाथई लाहे ऐं गॾा खे पुछ खां वठी छिके पियो गॾो निकिरे कोन। वरी अॻियां फ्री मुंडी खां वठी छिके सभु गॾो निकिरे कोन। वठी चढ़े आ गुरु आ परमेश्वर। अब समझो था न सही गॾो निकिरे कोन। हाणे हो पलियल पूरी पूरी ऐं पकोड़े ते हाणे गॾो निकिरे सघी इन ज़ोरनि में बीठो तो हिकिड़ो बरोच मुस्लमान अची लंघियो तो चेड़े सेठ छा थियो आहे गॾो गची पिया निकिरे ई कोन थो। चए पोइ चए ॾाढा गुरूअ खे परमेश्वर खे सरका अथमि पर उहे बि कोन था पुॼनि। चए परे थी मां थो कढी ॾियां। हुन छा कयो गॾ खे पुछ में तुंहिंजी हा दस्तगीर मुड़ुस हो ताक़त वारो ज़ूको होसे पाक खे सर करे पुछ में गॾ खे तुंहिंजी छिट ते गॾो ॿार चए वञी धूड़ पा हाणे मां वञाए थो त वाणियो थो चए असांजो गुरू बि गुरू आहे पर गप जो मेरे भारी आहे असां वारो गुरू बि घणो ई भलो पर गप जो मिड़ई भारी आहे। गप मां गॾो कढी कोन थो सघे। अब तूं मूंखे कहिड़ियूं थो मयारूं ॾिए त चिठियूं न ॾिजो जवाब न ॾिबो त मयारूं ॾींदा। इहे गुरू गप जा भारी मां सुञाणी वेठा आहिनि। हिननि खे इन्हनि जे सभिनि जा पितनि जी मूंखे ख़बर आहे कहिड़ो कंहिंखे इल्मु आहे। ड्राड़ूं घणियूं हणंदा आहिनि पर मैदान में कॾहिं कोन ईंदा आहिनि। वॾा मुनाज़र वॾा आलामा वॾा फहामा पाण खे सराईंदा आहिनि पर कंहिं बि जॻह ते कोन बीठा आहिनि। हिन खे कहिड़ा जवाब ॾियूं। ऐं जवाब चिठियूं हो लिखनि त कोन था लिखो था तव्हां। मां इहो तव्हांखे सुञाणा थो। चिठी कंहिं बि वहाबी कान लिखी आहे सभिनी तव्हां लिखियूं। हाणे तव्हांखे कहिड़ा जवाब ॾियां रोज़ ॿुधो पिया। हुननि जो को जवाब हुजे न साईं अचे त मां ॿुधायां। मैदान में अचे त मुड़ुस मुड़ुस जी ख़बर मैदान में पवंदी आहे न साईं। चिठी छो थो लिखे पियो मैदान में अचे त ख़बर पइजी वञे। सलात बुलंदा वाला पढ़ंदा अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारा दुआ घुरंदा आहियूं खुदा ताला जी ज़ात बाबरकात असांजूं दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। हा न साईं हज़रत क़िबला साईं सोना सोने जो तोई वारा सब जो रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा दोस्त वॾी उमिरि जो आहे झंग में बीठो आहे मुंहुं मुबारक में ॾाढ़ी अची वई आहे अल्फ बे जी बि ख़बर कान्हे का ढगा बीठो थो चाढ़े रस्ते में हिकिड़ो अल्लाह जो बानो मिली थो वञे हथ मुबारक मिलाए फरमाए था ओ गुलाम उमर तोखे रब करीम जी ज़ात बाबरकात ढगन चाढ़ण लाइ कोन मोकिलियो आहे। झंग में बीठो आहे झंग जे लाइ तोखे कोन मोकिलियो अथई। साईं मां छा कयां चए वञी मदरसे में पढ़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे शागिर्दनि जे शागिर्दनि मां उहे शागिर्द पैदा कंदो जेके वक़्त जा कुतुब गौस हूंदा। वञी पढ़ त सही। मुंहिंजी हीअ उमिरि मां किथे पढ़ां मुंहिंजी हयाती पढ़ण जहिड़ी कान्हे का। उन अल्लाह जे बाने चयो तोखे दुआ है दुआ था तोखे कयूं अहिड़ी तोखे दुआ था कयूं जो दुआ तुंहिंजे लाइ सदा सुहा हूंदी सदाई तुंहिंजा कम थी वेंदा। अल्लाह जो बानणो आहे उन दरवेश जे दुआ सां निकितो आहे मुंहिंजे प्यारे महबूब पाक जे उम्मती अल्लाह जे प्यारे साले बाने और मदरसे में अची दाख़िला वरिती आहे जंहिंखे 5-5 8-8 साल 3-3 साल 4-4 साल मुंहिंजा प्यारा दोस्त साईं खे महीनो बि कोन थियो आहे पर तन सभिनी खे सबक़नि में मारियूं पियो वञे। अन पढ़ियो पढ़ियो थी थो पियो वञे। ऐं तोखे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा प्यारा प्यारा शागिर्द पैदा कया कहिड़ा कहिड़ा सोना सोना जय्यद आलिम पैदा कया अहिड़ो फैज़ वसाए ॾेखारे। इहो दुआ नहीं त ॿियो छा हुआ दुआ है या न आहे। तोखे त चंडरा लॻी कान्हे का दुआ अहिड़ी त का माउ जी पिट लॻी थी। हज़रत अल्लामा मौलाना बुलबुल हसन मरहूम फरमाईंदा हुआ त माउ कई दुआ हिकिड़े खे अलाह कंदो शल अॻियां पोयां मोटर कारूं हूंदई। माउ जी त का नियत वीचारे जी ॿी पर दुआ जा लफ़्ज़ अॻियां पोयां मोटर कारूं हूंदई। दुआ अहिड़ी लॻे जो ट्रैफिक जमादार थियो
सॼो ॾींहुं चौक ते पियो सड़े, बाहूं सुकी पियुसि। कमल हीअ कहीं बीठो आहे त कमल हीअ कहीं बीठो आहे। वाहड़ी अमर वाह का सौली तो दुआ करे हा तोखे हा दुआ घुली तला कमिशन मोटर कारू तोखे पंहिंजूं हूंदियूं तो चए तो अॻियों पोयो हूंदी त मूंखे रोज़ भवा हणी का टंग न भञूं हली वञे कर। हिननि खे बि काहिड़ी का माउ जी का पिट जी लोली मिली अथनि त रोह रला हूंदव, मथे ते खला हूंदव, घर जी मानी बि नसीब कान थींदव। पर छा चवंदासीं, अपना खाते हैं। छा खाते हैं? अपना। अपनो अलाए छा था खाइनि पिया ख़बर न आहे। कुरान फरमाइंदो आहे मा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। सारी दुनिया में जेका भी चुरंदड़ पुरंदड़ शइ आहे उहा अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदी आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त चओ त असां सभु अल्लाह जो रिज़्क़ था खाऊं। ॾाढे जो अरे मुवाहिदत असां हूं जो असीं चऊं था असां अल्लाह जो था खाऊं ऐं हे थो चवे असां अल्लाह जो कोन खाईंदा आहियूं, अपनो खाईंदा आहियूं। वरी जाहिल वरी छा चवंदई साईं, वेचारी भली जमायत आहे। मुंहिंजे साहिब अवां जे लाइ कार अचे, दावतूं मिंथूं मेणूं एलाज़ सिफारिशूं माण्हू वठण अचनि त बि नथा अचो। हे वेचारा पाण ई पिया अचनि, खाइनि बि पंहिंजो। हा अब हाणे सच ॿुधायो, लाड़काणे वारो तव्हांजो बि तारीख़ी ॻोठ आहे लाड़काणे जो। अॼुकल्ह त टाप ते आहे साईं, ईअं न साईं। अव्हां जा मर्द त ज़ोर पर तव्हां जूं मायूं बि ज़ोर। नाराज़ त कोन था थियो न? अब वज़ीर आज़म साहब तव्हांजी आहे लाड़काणे वारनि जी, मां गिला त कोन थो कयां। अब आहे या न आहे? अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी त कुशादो लॻो पियो आहे। ख़ुदा जी ज़ात सभिनि खे खाराए पियो, पर मुंहिंजा सोना हे अल्लाह जे ज़ात जे तरफ़ खां फ़ैसिलो आहे। मुंहिंजा दोस्त वेही रहो, वेही रहो चाचा, वेही रहो, तकर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुस्लमान ज़रा गौर जो मक़ाम आहे। हे अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो आहे त जॾहिं सारी ज़िंदगी वलियनि जी गिला कई, सारी ज़िंदगी औलिया अल्लाह खे घटि वधि ॻाल्हायूं, सारी ज़िंदगी महबूब जा ऐब ऐं नुक़्तचीनियूं कढूं, ख़ुदा जी ज़ात फरमाए थो त पोइ छो न के मां रोह रला करे छॾियां। जो बिस्तरो नसीबी कोन अथनि, बिस्तरनि ते जग वेहे, दुनिया बिस्तरे ते वेहे, ख़ुदा थो चए त मां वरी बिस्तरो हिननि जे मथां विहारे छॾियां। कुदरत जो फ़ैसिलो त निहारियो साईं। अब तव्हां जिथे वञो त उलमा जे लाइ बिस्तरा विछाया पिया आहिनि, माण्हू अखियूं था विछाइनि। अची जे हे कार मूं सारी दे सुपरी, पेरे धरिया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार, साजन सब जमार हूंद गोली थी त गुज़ारिया। अरे मोहब्बत वारो ईंदो आहे, ईअं चइबो आहे त ॿियो कुझु न आहे, त अखियूं विछायूं असांजे अखियुनि ते वेह। पर मुंहिंजा प्यारा दोस्तनि खे किथे त मिले ई कुझु कोन थो पियो, न का मानी मिले, न को हंधु मिले, न को छा। ये रोह रल्ला मथे खड़ा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे दीन जा जेके सही माना में ख़ादिम आहिनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जी मोमिननि जे दिलि में इज़त ऐं वक़ार रखंदो आहे। ख़ुदा जे हबीब जे शफ़ाअत जा मुनकिर मुंहिंजो महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सॼे जहान जो शाफ़ी। चओ इंशाअल्लाह, सुभान अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी हिकिड़ी अॼु ताज़ी मूं हदीस पढ़ी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, तबरानी औसत वारे लिखी आहे, तबरानी औसत वारो लिखे थो, फरमाए थो त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक जो हबीब थो फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद करीम अहिड़ी शफ़ाअत कंदुसि, अहिड़ी शफ़ाअत कंदुसि जो उन मुंहिंजी शफ़ाअत में इब्राहिम खलीलुल्लाह बि उम्मीदवार आहे। केरु उम्मीदवार आहे साईं? इब्राहिम खलीलुल्लाह उलुल आज़म नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुदा फरमायो आहे त ऐलान कर त मुंहिंजा प्यारा महबूब मां उनखे चई ॿुधा, कुल बल मिल्लत इब्राहिम हनीफा, मां बि इब्राहिम हनीफा वारी मिल्लत तव्हांजे आॾो बयान थो कयां। पर हबीब फरमाए था इन जे बावजूद बि अहिड़ी शफ़ाअत ख़ुदा ताला मूंखे अता कई आहे हूंदी मुंहिंजे हथ में जो इब्राहिम खलीलुल्लाह बि मुंहिंजी शफ़ाअत में उमेद रखंदो। ऐं हे मुंहिंजे मुस्तफ़ा जे शफ़ाअत जा मुनकिर। अल्लाह ताला जो पाक कुरान फरमाए वलऊ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। ऐ मुंहिंजा महबूब तुनखे चई ॿुधाए त जेकॾहिं तव्हां पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कयो आहे, पंहिंजे नफ़्सनि जे मथां तव्हां ज़ुल्म कयो आहे, गुनाह कया अथव, ख़ताऊं कयूं अथव, त पोइ या रसूल अल्लाह खे चई ॿुधाए त जाऊका तो मिठड़े महबूब मुहम्मद करीम जे रोज़े पाक ते अचनि, तुझे ज़ात वटि अचनि, तो
तो हबीब जे दरे दौलत ते अचन छो तो हुकुम आम आ मुझे महबूब पाक जे हयाती में भी महबूब पाक जे विसाल खां पोइ भी बिनी सूरतुनि में मुझा महबूब तुझे दर ते अचन पोइ छा कन फस्तगफिरुल्लाह अल्लाह पाक जी ज़ात खां माफ़ी घुरन पर रुगो अल्लाह खान वस्तगफर लहुमुर रसूल ऐं मिठड़ा महबूबन के ये भी बुधा त रब खां त माफ़ी घुरन पर रसूल करीम भी उन्हनि जी सिफारिश करे उन्हनि जी शफाअत करे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा पोइ जॾहिं मुझा महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे दर ते अची अल्लाह का माफ़ी घुरंदा ऐं तू महबूबन जी सिफारिश कंदे त रब करीम उन्हनि ते रहम भी कंदो तौबा भी कबूल कंदो मेहरबानी भी फरमाईंदो खुदा जो कसम आहे उम्मत खे रसूलुल्लाह जे दरवाज़े खां सवाइ चाढ़ो ई कोन्हे आहे चाढ़ो मौलवी इन जे इस्माइल लिखियो आहे त क़यामत में शफ़ाअत उन जी थींदी जंहिंखां किवले कॾहिं कॾहिं ग़लतीअ सां को गुनाह थी वियो हूंदो नमाज़ी आ तहज्जुद गुज़ार आ आबिद आ ज़ाहिद आ परहेज़गार आ सारी ज़िंदगी इबादत में गुज़री इएं इत्तिफ़ाक़ सां इएं बाई चांस को गुनाह थी हाणे शफ़ाअत इन जी थींदी त या अल्लाह ॾिस हिन जो दफ़्तर केॾो भरियो पियो आहे नेकिन सां ही हेतिरी थोरी ग़लती थी वई अथसि इहा माफ़ करेसि पोइ महबूब जी इहा सिफारिश क़बूल थींदी और मुंहिंजा दाई न आहे मशहूर मुझे आका जो फरमान शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था पिया तमाम महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात शफाअत हूंदी उन्हनि जे लाइ जेके गुनाहनि में फाथल हूंदा यानी इएं खणी सम्झ जो नाम अमाल नेकी वारो दफ़्तर बिल्कुलु बंदि थियो पियो हूंदो का बि चङाई कान हूंदी हुननि जी नेकीअ जे पासे में हिकिड़ी नेकी बि कान हूंदी रुगो गुनाह ई गुनाह हूंदा पर गुनाह भी कबीरा गुनाह हूंदा मुस्तफ़ा फरमाइन था मुझे दर ते ईंदा मां सिफारिश करे जन्नत ॾे वठी वेंदोसां मशहूर हदीस पाक आहे न मुझे प्यारे आका जी पाण करीम अलैहिस्सलाम हिकिड़े सहाबी खे फरमायो हो त ए मुंहिंजा प्यारा सहाबी वञी माण्हुनि खे ॿुधाए से छा चवां मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह जंहिं बिना ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो सो जन्नती आहे हुन सहाबी चयो व इन ज़ना व इन सरक साईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो तोड़े ज़ानी हुजे तोड़े चोर हुजे पाण फरमाए था व इन ज़ना व इन सरक तोड़ी चोर आ तोड़े ज़ानी आ वरी ॿीहर चई या रसूल अल्लाह व इन ज़ना व इन सरक तोड़े चोर आ तोड़े ज़ानी आ पाण फरमाए था तोड़े चोर आ तोड़े ज़ानी आ जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो सो जन्नती आ टियों दफ़ो जमल सहाबी चयो पाण फरमाए था तुंहिंजे नक खे मिटी लॻे तोखे कसु कहिड़ी आ मुंहिंजे अल्लाह मूंसां वाइदो कयो आहे मूंखे अहिड़ो त कलमो रब नसीब कयो आहे इन कलमे जी बरकत आहे जेको बि भरींदो उनखे खुदा ताला जन्नत नसीब फरमाईंदो पर इन जे लाइ शर्त आहे त ईमान सां दिलि सां मुहबत सां भरवसे सां अक़ीदत सां वहाबिन जो न पासे भरवसो ई कोन्हे देवबंदुनि जो भरवसो ई कोन्हे ही था जन असांखे निमाज़ूं छॾाईंदियूं रोज़ा छॾाईंदा हज छॾाईंदा ज़कातूं तबलीगूं छॾाईंदियूं मदरसनि में पढ़ायूं था इहे असांखे ॻाल्हियूं छॾाईंदियूं असीं चऊं था ॿियो को छॾाए न छॾाए असांखे मदीने वारो साईं छॾाईंदो मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मानिक मिठ सदों में उदाही में सोजरो हशर वेल हिसाब जे छॾे ना वींदो में पोइ सारियूं सॾ कंदो में मुंहिंजो कोयार लुके चधणी बुखारी शरीफ़ खोल मुला मुंहिंजे प्यारे आका फरमायो आहे त रब करीम मूंखे चयो त ॿिनि ॻाल्हि मां जेका शइ वणी सां खण ॿिनि ॻाल्हि मां जेका शइ वणी सां खण मुंहिंजा मिठड़ा रब छा थो ॾी अल्लाह ताला फरमायो बिना हिसाब जे अधु उम्मत तुंहिंजी जन्नत में बिना हिसाब बाक़ी अध असां लेखो कंदुसि पोइ जंहिंजा चङायूं हूंदियूं तन खे मोकिलियुसि जन्नत ॾे भाई जंहिंजी चङाई न हूंदी तंहिंखे पोइ वरी हिसाब किताब सम्झो था न साईं लेखो कर सौदो कर हिकिड़ी ॻाल्हि आहे अधु उम्मत तुंहिंजी बिना हिसाब जे जन्नत में बाक़ी अध सां लेखो के हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿी
क़िबला रब कहिड़ी ॿी थो ॿुधाई। रब्बुल आलमीन फरमायो ॿी इहा ॻाल्हि थी भला अध जी ॻाल्हि खणी था छॾूं, शफ़ाअत जो इज़्न थो ॾियां तुंहिंजी मर्ज़ी। छा थो कयां? शफ़ाअत जो इज़्न तोखे थो ॾियां तुंहिंजी मर्ज़ी। हबीब करीम जी ज़ात बाबरकत फरमाइनि था मुंहिंजा रब अध वारी ॻाल्हि ठहे कान थी, मूंखे शफ़ाअत जो इज़्न अता फरमाए, पोइ शफ़ाअत में मुंहिंजी मर्ज़ी आहे जेतिरनि जी सिफारिश कयां। इहो अहिड़ो त आम हुकुम आहे जो मां महबूब जंहिंखे चाहींदुसि तंहिंजी सिफारिश फरमाईंदुसि। और मुंहिंजा प्यारा दोस्त सहाबी थो चवे या रसूल अल्लाह पोइ मूंखे ॿुधायो अवां केतिरी शफ़ाअत कंदो। ख़ुदा जो कसम आहे मूं अॼु हदीस पढ़ी आहे, मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, अग में मुझी पढ़ियल हुई पर अॼु इत्तिफ़ाक़ सां मुतालो कयुमि किताब मुझे नज़र में अची वई, दिल में चाम त लाड़काणे वारनि खे ॿुधायां थो। और मुंहिंजा प्यारा दोस्त उहा साॻी तबरानी औसत वारो थो चवे अर्ज़ु कयो सहाबी या रसूल अल्लाह हाणे तव्हां ॿी शइ खई आहे याने शफ़ाअत खई अथव, केतिरी कंदो? पाण फरमाइनि था केतिरी ॿुधायां चाहो। पाण फरमाइनि था जेतिरा रूह ज़मीन ते वण आहिनि, रूह ज़मीन ते पथर आहिनि, रूह ज़मीन ते वारीअ जा दाणा आहिनि, रूह ज़मीन ते गाह आहिनि, रूह ज़मीन ते पथरियूं आहिनि, रूह ज़मीन ते पाणीअ जा कतरा आहिनि, रूह ज़मीन ते हजर मदर शजर आहिनि, जेतिरी अल्लाह जी मखलूक आहे मां मोहम्मद एतिरी शफ़ाअत कंदुसि। कुर्बान आका तुंहिंजे ज़ात तां, वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे नाले तां कुर्बान वञा, वाह मुंहिंजा मिठड़ा हबीब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अड़े निधण को कोन आहे, निधण को नाही, धण वारो आहे, धणी तुंहिंजो आहे। खाम खाम तव्हांजे भागनि जे पुठियां लॻी निधण को थियो हुजे, ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात उम्मत जा बेड़ा पार करे छॾिया। हबीब करीम जे उम्मत जा वली भी सिफारिश कंदा, गौस भी सिफारिश कंदा, आलिम हाफ़िज़ कारी भी शफ़ाअत सिफारिश कंदा। अरे इन्हनि जो त ख़ुदा ताला वॾो मक़ाम कयो आहे, पर बैतुल्लाह जे कुंड में जेको पत्थर लॻो पियो आहे हजर अस्वद, मुझो महबूब फरमाए थो क़यामत जो ॾियारो थींदो इन पत्थर खे रब करीम कन भी ॾींदो, ज़बान भी ॾींदो त अखियूं भी ॾींदो। अल्लाह पाक जे दरगाह में हजर अस्वद शफ़ाअत कंदो, रब करीम खे अर्ज़ु कंदो या इलाहुल आलमीन हे फलाणो आहे मां सुञाणा सुठो, उम्रे ते आयो हो मूंखे चुमी ॾिनी हुई, हज ते आयो हो मूंखे चुमी ॾिनी हुई, या मूंखे हथ लॻायो हुई, या परे खां इशारो करे पंहिंजे हथनि खे चुमी ॾिनी हुई, इस्तिलाम कयो हुई। अल्लाह जो हबीब फरमाए थो उहो हजर अस्वद क़यामत ताईं पंहिंजे चुमी ॾींदड़ खे सुञाणंदो ऐं हुननि जी शफ़ाअत कंदो, रब हुन जी शफ़ाअत क़बूल करे जन्नत ॾे रवानो फरमाई। अबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो शान मथे या हिजर अस्वद जो सैयदना फारूक आज़म खां पुछ, हज़रत उमर साईं खां पुछ, फारूक आज़म हज ते आयो आहे, काबे जो तवाफ़ थो करे, तवाफ़ करे जमल हजर अस्वद जे साम्हूं आयो आहे, पर फरमाए था या हजर अंतल हजर अंत ला तदुर वला तनफउ, ओ हजर अस्वद तू पत्थर पत्थर मां समझंदो न को तो में नफ़ो आहे न को तो में नुक़सान आहे, कॾहिं बि मां उमर तोखे चुमी कोन ॾियां, पर मां ॾिठो हो जो मुंहिंजे मिठड़े महबूब तोखे चुमियूं पे ॾिनियूं, हबीब खे ॾिठुमि मुंहिंजे मुस्तफ़ा तोखे चुमी ॾिनी आहे, मां उमर तोखे महबूब जे चुमीअ जे करे चुमियूं थो ॾियां पियो। कायनात चुमींदी आहे, ग़ौस चुमंदा आहिनि, वली चुमंदा आहिनि, कुतुब अबदाल चुमंदा आहिनि रसूलुल्लाह जे चुमीअ जे करे। अबा काजे चुमीअ जे करे? महबूबन करीमन जे चुमीअ जे करे। अरे महबूब जे चुमीअ जे करे पत्थर खे शरफ मिलियो आहे, पत्थर क़यामत में शफ़ाअत कंदो रसूलुल्लाह कोन कंदो? यकीनन फरमाईंदा, चओ चओ यकीनन कंदा। असांजो मुर्शिद करीम हज़रत पीर सईं रोज़े वारो सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह, वाह वाह। फ़कीर महमूद कड़े वारे चयो आहे वयो सिज वणन तां रासूं ॾेई रंग, जैसां मुंहिंजो संग सो कोहार लुकेच वयो। हज़रत रोज़े वारे जो फैज़ ख़ुदा जो कसम आहे ईअं न जे सावणी जे मुंद में दरिया चाढ़ कंदो आहे, पोइ जो दरिया चढ़ंदो आहे त न ॾिसंदो आहे कलर खे, न ॾिसंदो आहे वण खे, न ॾिसंदो आहे हजर खे न शजर खे, ईअं जहान खे रंगींदो वेंदो आहे, पाणी सां पलटाईंदो वेंदो आहे। हज़रत रोज़े वारे जो फैज़ बि थरण भरण में मुंहिंजा दोस्त काहे पियो, जाथो वियो ताथो वलीअ बणाईंदो पियो। हज़रत रोज़े वारनि रज़ी अल्लाह ताला अन्हु जुमे जे ॾिहाड़े ख़ुतबो पे पढ़ियो, तक़रीर पे फरमायूं मस्जिद में, पोइ तक़रीर जे दौरान पाण मस्जिद में बीही पाण फरमायूं त कामिल मुर्शिद जो कमु आहे, कंहिंजो कमु आहे? कामिल मुर्शिद जो कमु आहे त मुरीद किथे बि हुजे मरे
त मरण वारे टाइम ते मुर्शिद मुरीद वटि पहुचे। जो कंहिंजो कमु आहे साईं, ॾाढे जो कंहिंजो कमु आहे, कामिल मुर्शिद जो कमु आहे। कामिलनि जी कमी कान्हे, कामिलनि जी कमी आहे न। अल्लाह जा वली अॼु बि आहिनि, इहो क़यामत ताईं जहान हलंदो रहंदो। खुदा जे ज़ात बाबरकात जे कामिलनि ॾेकनि बाणनि जी सोहबत कर, अल्लाह जे बाणनि वटि वञ। पीर साईं फरमायो कामिल मुर्शिद जो कमु आहे, मुरीद मरंदो आहे त मरण जे टाइम ते कामिल मुर्शिद ईंदो आहे, हुनखे ईमान सां हिन दुनिया मां लाॾाणो कराईंदो आहे। मस्जिद शरीफ़ भरी पई, जीअं तव्हांजो मजमो हज़ारनि जो मजमो आहे, इहे हज़ारे फ़क़ीर वेठा। मस्जिद जी कुंड में छेड़े में ऋण कच्छ जो, कच्छ ऋण तमामु परे आहे, उन ऋण कच्छ जो हिकिड़ो थर जो फ़क़ीर आहे, भित खे टेक ॾे वेठो आहे, पोढ़ो आहे। हुनजे कन ते आवाज़ पियो त हज़रत पीर साईं साईं फरमाइनि था त कामिल मुर्शिद मुरीद जे मरण महिल पहुचंदो आहे। हुन दिलि में ख़्यालु कयो त पीर साईं सरदार जा मुरीद रहीम यार खान में, जोधपुर में, जैसलमेर में, लाड़काणे में, पार में, अंदर ॿाहिरि सारी सिंध हिंद भरियो पियो आहे। हज़ारे रोज़ानो मुरीद साईं जा मरदा हूंदा। काथे काथे वेंदो, मां ऋण कच्छ में रहां थो, मां वटि ईंदो अलाए कोन। इहो दिलि में ख़्यालु कई, इहो छा में ख़्यालु कई, दिल में ख्याल कई। हजरत रोज़े वारो रज़ी अल्लाह ताला अन्हु मिंबर ते बीठो आहे, उतो हकल था कनि पिया, ओ फ़क़ीर कुंड में वेहण वारा, भित खे टेक ॾियण वारा, तूं थो चवीं त मां ऋण कच्छ जो आहियां। कच्छ मुंहिंजी ही आहे, मुंहिंजी बाह अञा अॻिते आहे। छा फरमायो, कच्छ मुंहिंजी ही आहे, मुंहिंजी बाह अॻिते आहे। मर त ख़बर पवे अचाए थो या नथो अचाए, मरी ॾेखार, मरदे त मथो ईंदो सां। कामिल मुर्शिद जो कमु आहे त मरे त मथां अचे। पीरनि जे पीर फरमाइनि त यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मुंहिंजो मुरीदनि जे मथां हथ ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां हुजे। ज़रा सम्झो, कोन सम्झायो, कोन सम्झायो। यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्द। गौसे पाक फरमाइनि था मुंहिंजो हथ मुरीदनि जे मथां ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां हुजे। हाणे मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछां थो त लाड़काणे वारी ज़मीन आसमान जे हेठां आहे या आसमान खां निकितल आहे? रूस वारी ज़मीन, जापान वारी, मके मदीने वारी, सांगड़ ज़िले वारी, जिथे बि ज़मीन आहे उहा आसमान जे आहे न सही। माना हाणे तशबीह खे सम्झनि, पाण फरमाए था यदी अलल मुरीद, मुंहिंजे मुरीद जे मथां मुंहिंजो हथ बि ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां हुजे ऐं ज़मीन हेठां हुजे। मतिलबु छा आहे त किथे बि मुंहिंजो मुरीद आहे मुंहिंजे हथ जे हेठां, किथे बि मुंहिंजो मुरीद आहे मुंहिंजे हथ जे हेठो आहे। लौ कुशफत औरतुहु फिल मग़रिब व अना बिल मशरिक़ लसतरतुहा। अगर हुनजी उघड़ खुली थी पवे, मुंहिंजो मुरीद सिज लहण वारी जाइ ते आहे, मां अब्दुल कादिर जीलानी सिज उभरण वारी जाइ ते आहियां। सॾण कमु मुरीद जो आहे, ढकण कमु मां अब्दुल कादिर जीलानी जो आहे। मुरीद सॾे त मां पहुचंदो आहियां। अड़े हे त अल्लाह जे महबूब जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि जा ग़ुलाम आहिनि, जे ग़ुलामनि जे ग़ुलामनि खे इहा ताक़त आहे त आका जो शान केॾो आहे। हैफ़ तुंहिंजे हाल ते महबूब ज़माना तूं वेठो खणे त छॾाईंदोसांइ, ईमान वारीअ जे दाणे जे हेतिरो त छॾाईंदोसांइ, सिदक सचाई सां कलमो भरियो हूंदई त बि छॾाईंदोसांइ, अगरि नफ़िल पढ़ियो हूंदई त बि छॾाईंदोसांइ, अगरि मुहबत सां दुरूद पढ़ियो हूंदई त बि छॾाईंदोसांइ, अगरि मुंहिंजे बचे खे सुञातो हूंदई त बि छॾाईंदोसांइ, अगरि मुंहिंजे दीन जी इज़त कई हूंदई त बि छॾाईंदोसांइ, कई आलिम दीन जे कचहरी में वियो हूंदे त बि छॾाईंदोसांइ। अड़े साईं वेठो ज़मानो तूं खणे हे न भागो वुर्त भिलो कयो वेठो आहे, कोन शफ़ाअत कंदो, कोन कंदो, कोन कंदो। अबाने भागा चइबा या न चइबा? महबूब ज़माना तूं वेठो खणे, हबीब ऐलान वेठो फरमाए, महबूब ज़रे ज़रे जी वेठो ज़मानत ॿुधाए। ख़ुदा जो कसम मां इन मौज़ूअ ते ॻाल्हायां त हज़ारे महबूब जा फरमान आहिनि। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कंहिं नेक सालिह बाने खे सालिह सम्झी पाणी जो गिलास पीआरियो उहो जन्नती। महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो केर भी हुजे के अल्लाह जे बाने के अल्लाह जो नेक बानो समझी विखूं हले, मां अल्लाह जे बाने जी मुलाकात कया, कदम बहले मरी पवे जन्नती। मशहूर हदीस आहे बुखारी शरीफ जी। 99 कत्ल कई, घणा कत्ल कई सही? ॾाढे ॻाल्हि बुखारी शरीफ खोल। 99 कत्ल कई, पढ़ो अची थियो। दिल में सोचे ॾाढो ॾोही आहियां, भला 99 कत्ल मन कतल मुअमिनन मुतअम्मिदन फजज़ाहु जहन्नम। कुरान तो चवे जेको कंहिं मुसलमान खे मारे विझे उन जी सज़ा जहन्नम आहे। मां हिकिड़ो त कोन मारियो, 99 मारिया अथमि। कंहिं आलिम वटि वञा
वञी पुछांसि त को मुंहिंजो चाड़ो थींदो। मौलवी ॿुधी हिकिड़ो सिधो दोदाई रोड ते। आवाज़ समझो था न सही? पहुतो वञी पुछा कई साईं ॾे ख़बर 99 क़त्ल कया अथमि, भला मुंहिंजो को चाड़ो थींदो? बिगड़ियो वेठो जॾहिं भूंडण बिगड़ी वेठी हूंदी आहे। 99 क़त्ल करे भॻो आहे वरी नगर भेड़ा खबीस 99 माण्हू मारे हलियो आहे तोखे अलाह थो माफ़ करे। हुन चयो कोन बख़्शींदो? न 99 कोन बख़्शींदो त 100 बि कोन बख़्शींदो। तोखे त पूरो कयां ॾिठो वञे 100 जो खणी ठका जो खणी करे मुंडी लायो अथई। 100 थियो पूरो। कुहाड़ीअ खे रत लॻी पई आहे, ताज़ी टिमे पई, अखियूं ॻाढ़ियूं मुड़िस जूं, नाले वारो ॿाहिरि निकितो हिकिड़ो को फ़क़ीर गॾिजी वियुसि। केरु गॾियो साईं? फ़क़ीरनि जे मञण वारो। काॾे वेहे चए मौली साहब ॾे वियो छाजे लाइ? 99 क़त्ल कया। मां पुछांसि को मसइलो को चाढ़ो थींदो या न? मूंखे त अहिड़ो दड़को ॾिनई जो मां मुला खे बि पूरो कयूं, 100 जो अंगु पूरो कयूं थो वञा। अल्लाह जे बाने चयो इन्हनि मुलनि मां चाढ़ो कोन थींदी। फुरिया पसी पीण खरन खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया। ये एडी मुला थी, ये फंडाई मुला थी, ये एड ते हलंदा आहिनि, फंडनि ते हलंदा आहिनि, डॉलरनि ते हलंदा आहिनि, रियालनि ते हलंदा आहिनि, जापानी पैसनि ते हलंदा आहिनि, रूसी ॾोकड़ ते हलंदा आहिनि, परावा पैसा वठी गुज़ारो कंदा आहिनि। इन्हनि मज़ा कुझु कोन थींदी। के अल्लाह वारे वटि वञो, अल्लाह वारे जे दरबार ॾे वेंदे तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदई। चई ॾस ॾे काॾे वञा? हिन पासे हिकिड़ो अलाह जो नेक बानो रही थो, उन ख़ुदा जे नेक बाने ॾे वञ, उन खां वञी मसइलो पिछो जो कमु थी वेंदो। रवानो थियो आहे, 2-3 क़दम हलियो आहे, अल्लाह पाक जो अमर अची वियो, मलाइकनि खे साहु कढोसि। मलाइक पहुची था वञनि, रूह कब्ज़ थी थो वञे, मलाइकनि रूह खे खयो। मलाइकनि में हिकिड़ा रहमत जा मलाइक, ॿिया अज़ाब जा मलाइक। पाण में तकरार थी पियो आहे। रहमत जा मलाइक चवनि पिया त अल्लाह जे बाने ॾे पे वियो, ख़ुदा जे रहमत पुछण पे वियो, तंहिंजे करे रूह जन्नत ॾे वेंदो। अज़ाब वारनि चयो त न, ही कातिला 100 खून कया अथई, तंहिंजे करे हे जहन्नमी आहे। अल्लाह पाक जी दरबार में फ़ैसिलो खणी आहे। अल्लाह पाक फरमाया विढ़ो न, जिथे 100 पूरा क़त्ल कया अथई उतां वरी अल्लाह जे बाने ॾे रवानो थियो आहे। इन अल्लाह जे बाने ऐं जंहिं जाइ ते मुला मारियो अथई, इन विच जे मुफ़ासिले खे मापियो। जेकॾहिं अल्लाह जे बाने ॾे घणो पंधु करे वियो आहे त मुंहिंजे रहमत खे वेझो आहे, जन्नत ॾे मोकिलियोसि। पर जे अल्लाह जे बाने खां परे आ, क़त्ल वारी जाइ खे वेझो आ, त पोइ मुंहिंजे रहमत खां परे आ, जहन्नम ॾे मोकिलियोसि। मलाइक लही आया, ज़मीन खे मापणु शुरू कयूं। हक़ीक़त में हुन पंधु थोरो कयो हो, अल्लाह जे वलीअ वारो रस्तो अञा घणो पियो हो। मलाइकनि मापणु शुरू कयो, अल्लाह ज़मीन खे हुकुम कयो हिन पासे वॾी थी वञ, वलीअ वारे पासे थोरी थी वञ त मां बख़्शांसि। मुंहिंजी दिलि रब थो चए, मुंहिंजो इरादो आहे, मुंहिंजी मनशा आहे त मुंहिंजे बाने ॾे रवानो थियो आहे। पोइ भली हिन थोरा क़दम खया आहिनि, पर मुंहिंजे बाने ॾे आयो आहे, मां माफ़ थो कयांसि। मलाइकनि मापण देरि कई कान का, जल्दी मापजी वई। अल्लाह जो अमर बि थियो। हदीस पाक में हिकिड़ी गिराट वधी पियो। घणी वधी पियो सही? माना अधु पंध खां हिकिड़ी गिराट वधी, अल्लाह जे बाने ॾे वेझो थी पियो। मलाइकनि चयो मौला हिकिड़ी गिराट वधी तुंहिंजे बाने ॾे वेझो थियो आहे। रब तो वञा गिराट वॾी आहे, पर जे वार जेतिरो बि सुरे हा त बि माफ़ करे छॾियां साहब। माफ़ी आहे हिन जा 100 क़त्ल मुंहिंजे बाननि खे मारियो हुई, मां रब बख़्शण वारो आहियां। मां पंहिंजनि प्यारनि जी लज रखंदो आहियां। माफ़ी त सॼोसि जन्नत मोकिलियोसि जन्नत ॾे। अरे अल्लाह जी रहमत एॾी को शादी आहे जो ख़ुदा जे बाननि ॾे पंधु कर त ख़ुदा जी ज़ात माफ़ करे। महबूब शाफ़ी आहे या न आहे? मुला त आसरो लायूं वेठा आहिनि। ख़ुदा पाक शल तव्हांखे असांखे महबूब जी शफ़ाअत नसीब फरमाए, हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह पाक जे दरबार में दुआ घुरो, ख़ुदा तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे मां तव्हां खां इजाज़त घुरंदुसि। जी साईं। हा अदा हाणे चिठियूं त सभु तव्हां लिखियूं आहिनि, हाणे मां कहिड़ा जवाब ॾियां? चए थो त 26 सिपारे में लिखियो आहे फ़सक़त वजह हा, बीबी साहब पंहिंजे मुंहं ते हथ हया, माना पिटको जाइज़ आहे। हा साईं, हा थोरी जो घणी थो कयां। दोस्तो मसइलो ही आहे त हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम जी उमिरि 120 साल आहे।
घणा साल साईं? संदुस घर वारी जी उम्र ही 90 साल, पाण भी पोड़ो, घर वारी भी पोड़ी, ॿई पोड़ा, औलाद आहे कान। हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात राज़ी थियो, मेहरबान थियो त अल्लाह जी ज़ात बाबरकात जा मलाइका आया ऐं बीबी साहिबा खे अची खुदा जे तरफ़ खां बशारत ॾिनो त अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे औलाद ॾींदो। सम्झो था अलाए न छा ॾींदो? हाणे हिकिड़ो मसइलो तव्हां सम्झी छॾियो त मातम या पिट कुट ख़ुशी में कबी आहे या ग़म में? हाँ ॾिसो न, तव्हां मूंखां जवाब वठो था, वर्दी बि नथा ॾियो, सभई चओ ग़म में मातम कबो आहे, ख़ुशी में? पोइ बीबी साहिबा खे अल्लाह ताला 90 साल जी उमिरि में, इब्राहिम अलैहिस्सलाम खे 120 साल जी उमिरि में पुट जी बिशारत पियो ॾे। पोइ बीबी साहिबा मातम पुट जी ख़ुशी में जो पई करे। अकुल खां बसरा पुछो, खुदा पाक जल जलालु मन वालो शल समझ नसीब फरमाए। पिट कुट गम इहो आहे मुसीबत जे लाइ, गम जे लाइ, दुख जे लाइ। ख़ुशी में कॾहिं गम कयो आहे? कोन थियो आहे। सवाल ई कोन थो पैदा थिए, करणो ई न आहे। हालांकि करणो त गम वारी हालत में बि शरीयत में कोन्हे, पर हुननि जे तरीक़े में त तव्हां त गम जे टाइम ते कंदा हो न साईं। बीबी साहिबा खे ॼमे पुट, ऐं पुट बि कहिड़ो क़ुरान तो फबशरनाहु बिग़ुलामिन अलीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वटा हुकुम थियो त ऐं प्यारी बीबी, जहिड़ो तहिड़ो पुट कोन थो मिले, तोखे पुट बि अहिड़ो थो मिले जेको आलिम नबी हूंदो। हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जहिड़ो, अब समझो था न साईं, आलिम नबी, इल्म वारो नबी। इहो को अकुल खां फ़ैसिलो वठो त मिलेसि पुट नबी थो, आलिम थो मिलेसि, उहा पिटके में शुरू थी वई आहे। असुल ॻाल्हि हीअ हुई त न को हिन में पिटके जी ॻाल्हि आहे, न को मातम जी ॻाल्हि आहे, न को छा। असुल मामिलो हीअं हो त अब हाणे तव्हां पंहिंजे अकुल खां पुछो त 90 साल जी पोड़ी खणी तूं ॻोठ में तजुर्बो कजां, पंहिंजे ॻोठ में ॾाढी अलाह कंदो पुट ॼमंदी। 90 साल जी पोड़ी छा चवंदई? माणे खे ॼमे, भेणे खे ॼमे। हा हो न साईं, छो त हू पंहिंजे उमिरि जे तक़ाज़ा मुताबिक़ सम्झंदी त मुंहिंजी ॿार ॾियण जी उमिरि, सम्झो था न साईं। त बीबी साहिबा जी 90 साल उमिरि, घणी साल उमिरि? ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जी 120 साल। हाणे अल्लाह जे तरफ़ खां जो रहमत जा मलाइका बिशारत ॾियण आया त अल्लाह साईं जो कुरान तो फरमाए त बीबी साहिबा का औरतुनि जहिड़ी फाहिशा औरत कान ही जो ॿियनि खे पिटे कुटे ॻाल्हाए गंदू करे हा। फसक़त वजहहा, बीबी साहिबा छा कयो? फसक़त वजहहा, माना मलाइकनि सगुरनि सां ॻाल्हाई ॿोल्हाई कोन, लज शर्म हया वजे करे फितरती जेका हया हुई पंहिंजे मुंहं खे खणी ढकी